नाज़रीन, वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध रोशन प्रोग्राम केस में मुबैना करप्शन वारे मामले ते नेब पारां तलब करण ते नेब रावलपिंडी ऑफिस आॾो पेश थियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मुदस्सिर राजपूत। जी मुदस्सिर, छा तफ़सील आहिनि? जी, जीअं त सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हिन वक़्तु नेब इस्लामाबाद जेको रावलपिंडी नेब आहे उन में पेश थियो आहे। रावलपिंडी नेब में रोशन पाकिस्तान जंहिंमें खुर्द ऐं जाली बैंक अकाउंट जे हवाले सां ॿुधणी पेश थियो आहे। नेब पारां सैयद मुराद अली शाह खे गुज़िरियल ॿुधणी में कुझु सवाल ॾिना विया हुआ जिन जवाबात हिन वक़्तु ॾींदो आहे। नेब जी जेकी 5 रुकनी कमेटी आहे जेके मुराद अली शाह खां जेके रोशन पाकिस्तान में जेकी करप्शन जे हवाले सां जेकी शिकायतूं उन हवाले सां जेके पुछियल सवालनि जा जवाब वठी रही आहे ऐं जॾहिं त इम्कान आहे त मुराद अली शाह नेब पेशी खां पोइ ॿाहिरि अची मीडिया सां कार कंदो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल जेकी पेशी ते तलब कयो वियो मुराद अली शाह खे नेब में उन में मुराद अली शाह खे सवालनामा ॾिना विया हुआ। रोशन पाकिस्तान मनसूबे जे हवाले सां जेकी करप्शन जे हवाले सां सवाल ॾिना विया उन ई जा ई जवाब लिखत में अॼु मुराद अली शाह उन्हनि खे ॾिठो। जॾहिं त कुझु सवाल जेके आहिनि नेब पारां ॿिया बि तयारु कया विया आहिनि जेके रोशन पाकिस्तान मनसूबे जे हवाले सां आहिनि। अगरि नेब जे ज़रिए चवणु आहे त अगरि नेब पारां मुराद अली शाह पारां जेके जवाब ॾिना विया आहिनि उन सां मुतमिन न थी त ॿिया बि सवाल नेब पारां अॼु मुराद अली शाह खे ॾिना वेंदा। मुदस्सिर, तव्हांजी महिरबानी।